अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी। नाज़रीन असीं एक तो मौजूद आहियूं आदरपुर जे कुंबर मोहल्ला में। आदरपुर जे कारीगर कुंभार मोहल्ला जिते ही नड़ियूं दिलड़ियूं ठाहे पियो दिल आहे। तव्हांखे असीं लाइव नशरादरी ॾेखारियूं त अॼु बि असांजी सिंध जी तहज़ीब इख़लाक़ अदब सां जेका मालामाल आहे, अॼु बि असांजी तहज़ीब अदब इख़लाक़ अञा ताईं उहो पुराणे रस्म रवाज़ हलंदा पिया अचनि। बिल्कुलु तव्हांखे असीं लाइव नशरात ज़रिए ॾेखारिया आहियूं। ऐं मोहम्मद ईसा कुलाची बि असांजे हिन दोस्त खे ॾिसण लाइ पहुतो आहे। ऐं हिदायतुल्लाह कलोड़ साहब रब नवाज़ चाचड़ साहब आदरपुर जी समाजी अॻुवाण आहिनि। मोहम्मद राफ़ी को भुट्टो जेको समाजी अॻुवाण आहे आदरपुर जो। मियाँ बख्श चाचड़ भी मौजूद है। ऐं आउं तव्हांजो खादम नौकर मिसकीन अबोज हर ग़रीब ऐं मिसकीन जो आवाज़ बुलंद कंदड़ माजिद अली कलोड़ फ्राम सदर सचल प्रेस क्लब आदरपुर, जंहिं हमेशह इन्हनि ज़ालिम हुकुमरान 2000 वॾनि बोतारनि खे हिन सलाम कयो आहे, न कॾहिं कंदासीं बि सयूं। ऐं पंहिंजे ज़मीर जो हिन विकामो कयो आहे, न कंबो बि सयूं। बाक़ी सिंधो असांजी तहज़ीब इख़लाक़ अदब सां भरी पई आहे। इज़त ॾींदे इज़त वठंदे, मोहबत ॾे मोहबत मज़ो आहे। कंहिं दरवेश पीर फ़क़ीर उलान दरवेश जो चवणु आहे त सिंधु हमेशह लुॾंदी ॿुॾंदी कॾहिं बि न। ऐं असांजो मक़सदु हर ग़रीब मज़लूम ऐं मिसकिन जो आवाज़ु बुलंद करणु आहे। इनशाअल्लाह जेसिताईं ज़िंदगी रही त सचल प्रेस क्लब आदरपुर जी पूरी टीम हमेशह हक़ ऐं सच जो आवाज़ु बुलंद कयो आहे ऐं हमेशह कंदी ई रहंदी। पोइ भले माजिद अली कलोड़ हुजे या फरमान अली लगारी हुजे, मोहम्मद ईसा कोलाची हुजे, अब्दुल हमीद दायो हुजे, निसार अहमद थईम हुजे या खलील अहमद कोलाची हुजे या हुजे सागर अब्बासी, असां बणवासी तव्हांजो आवाज़ु तव्हांजो सॾु असांजी अखियुनि ते। असां तव्हांजे कुंड कुर्छ में तव्हांजो आवाज़ु बणिजी तव्हांजे साम्हूं ईंदासीं। अॼु असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं असांजी सिंध जी तहज़ीब जेका अॼु जे गुज़िरियल केतिरी सदियुनि खां हलंदी अचे पई। बल्कि उहा असांजी तहज़ीब अॼु ते बि आबाद आहे। इनशाअल्लाह असांजी रब करीम को इहा ई दुआ आहे त इहा असांजी तहज़ीब इख़लाक़ अजरक टोपी या इहे ठिकर जा थां वञे आबाद ऐं शाद रहंदा। ऐं असां तव्हांखे लाइव नशरियात जे ज़रिए इन करे ॾेखारिया आहियूं त मता सम्झो त असांजी सिंधो में इहा शइ न पई हले ऐं न पई थिए। असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। थोरी विथी विथी करे वियो सम्झो ॻाल्हि, परे परे थी बीहो, परे परे थी बीहो, हुजूम न हुजे, मना थियल आहे कुझु न।
असांजी सिंधु पंहिंजे शाही कारीगरनि सां मालामाल आहे। असांजी सिंधु लुॾंदी ॿुॾंदी कॾहिं बि न। असांजी सिंधु खे उन अलाह करीम जी दुआयूं आहिनि, उहा सदाईं शाद ऐं आबाद रहंदी पंहिंजे हिननि बहितरीनु कारीगरनि जेके अॼु बि असांजी सिंधु खे आबाद कयूं वता आहिनि। साईं, हे तव्हां जेको हे कारीगरी कमु कयो पिया कुंभार को केतिरे वक़्त को कयो पिया? हे साईं असांजो अबा ॾाढा खां वठी हले थो कमु। असांजा वॾा करे आहे, वरी हाणे असां नंढा आहियूं। अच्छा, हे जेके हाणे जेके थांव अची यानी लोहार का जिस्ता उन असांजो जेको आहे त हाणे स्टील लिखतो आहे, जिस्त लिखतो आहे, असांजो वेकिरो नथो सही थिए। असांजा वॾा असांजो भलो इज़त सां वक़्तु कढी, असां त बुख था मरूं। अच्छा, हाणे हे जेके सिंध में जेके दुकान बंदि थियनि पिया उन खां पोइ तव्हांजे कारोबार में मुतासिर थियो आहे? हे त हाणे हिकिड़ी त किरोना ॿुधाई अथऊं, ख़बर ई कान्हे त किरोना आहे छा। असांखे त सिजरे जी ख़बर ई कान्हे, असां परेशान आहियूं। अच्छा, हुकूमत जे ऐलान खां पोइ जेके यूसी चेयरमैन या वाइस चेयरमैन हूंदा नी या तव्हांजे जेको आहे तक जेको चूंडियल नुमाइंदो तव्हांखे हिन घिटी कंहिं रस्ते में नज़र साईं? न साईं, कुझु बि न। अलाए तव्हांखे का साबुण वाबुण का शइ मिली आहे भला हिन 4 सालनि में? कुझु बि न, कुझु बि न, को हिकिड़ो रुपियो बि न मिलियो आहे। न साबुण, न डिटोल, न अटो, न चांवर, काई असां सां मदद कान्हे। असां मिसकिन माण्हू। पोइ हिन वक़्तु त तव्हांजो कारोबार काफ़ी मुतासिर थियो हूंदो न? हाणे असांजो हे कारोबार ई बंदि थी वियो आहे। कहिड़ो हे जिस्त लिखतो आहे, स्टील लिखतो आहे। न, हे हुकूमत जे ऐलान खां पोइ तव्हांजो कारोबार में को फ़र्क़ु पियो आहे या मुतासिर थियो आहे या थियो आहे त चलतो थिए थो, हलंदो वधे थो? कुझु बि न, कुझु बि न साईं। हीअ असां हाणे कुंभार को कमु कंदड़ करमला चनो साहिबु हुयो, कुंभर हुयो, जंहिंखे हिन वक़्तु हिन चवणु आहे त असांखे 4 साल में कुझु बि न मिलियो आहे या हुकूमत ऐलान ताईं मादूद रहियो आहे ऐं हिननि जो गुज़र सफ़र दुकान बंदि थियण खां काफ़ी मुतासिर थियो आहे। हुकूमत तोड़े आला अमलदारनि खे घुरिजे त पंहिंजे खीसे जो गरम करण बदिरां अहिड़नि ग़रीब अबोज माण्हुनि जी मदद कई वञे जीअं उहो पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि। पंहिंजी साथी टीम मोहम्मद इसा कोलाची ऐं सॼी टीम सां गॾु माजिद अली करोड़, सचल मीडिया ग्रुप, सचल प्रेस क्लब, नज़द हिदायतुल्लाह करोड़, आदलपुर।